खानपुर महर वेझो ॻोठ बंगुल नगारी जी रहवासण औरत माई ज़रीना गबोल पंहिंजे भाणेज मोहम्मद गबोल सां गॾु एहतजाज कंदे ॿुधायो आहे त कुझु ॾींहं अॻु बासर जवाबदारनि अली गुल गबोल बहलम सलीम अब्दुल्ला गबोल रहमतुल्ला ऐं ॿियनि असांजे घर ते हमलो करे औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो ऐं तशदुद जो निशानो बणायो। जवाबदारनि जे हमले सबबि असांजी हिकु औरत ऐं हिकु मर्द ज़ख़्मी थी पिया। हुन ॿुधायो त ॻोठ मां लॾाइण असांजे ॻोठ पंहिंजे खाते वारी ज़मीन आहे। 16 एकड़ जंहिं ते कब्ज़ो करणु चाहिनि था, इन लाइ बासरनि असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। असीं मिसकीन आहियूं, ॻोठ में असांजो हिकु घर आहे। रोज़ानो जवाबदार तंग कनि था ऐं असांजा ढोर बि काहे विया आहिनि। पुलिस में असांजी मदद नथी करे। जवाबदार मुख़्तलिफ़ नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। तंहिं करे असांखे ॼाणायल जवाबदारनि मां ख़तरो आहे। मुतासिर औरत आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी घोटकी ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।